वफाकी हुकूमत सिंध हाई कोर्ट के हुकुम खां पोइ केनाल से कम रोके छॾियो। अदालत इरसा सर्टिफिकेट की बुनियाद ते केनाल की अरावत रोकण वारी स्टे ऑर्डर में वाद करे छॾी। सिंध हाई कोर्ट में इरसा की जोड़जक ऐं पानी दस्तियाबी बाबति सर्टिफिकेट ते ॿुधणी। इरसा जो सेक्रेटरी एडवोकेट जनरल सिंध ऐं एडिशनल अटॉर्नी जनरल समेत ॿिया अदालत में पेश। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त सिंध हाई कोर्ट के हुकुम खां पोइ केनालनि ते कम रोकियो वियो आहे। छा सिंध मां इरसा में वफ़ाक के मेंबर की मुक़ररी कई वई आहे? सिंध हाई कोर्ट जो पुछाणु अदालती हुकुम में अहिड़ी का भी हिदायत नाहे कई वई। एडिशनल अटॉर्नी जनरल जो जवाब अदालती हुकुम अॻु मौजूद आहे, उन ते अमल छो नाहे कयो वियो। जस्टिस फैसल कमाल आलम जो पुछाणु अदालती फैसले तहत वफ़ाक में सिंध मेंबर की मुक़ररी असांजो इख्तियार नाहे। इरसा सेक्रेटरी ही मामूली केस नाहे, मामले की हसासियत के समझो, हुकुम ते अमल करणो पवंदो। अदालत जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। एडिशनल अटॉर्नी जनरल की इस्तदा क़ौमी इत्तिहाद के महफूज़ ऐं बरक़रार रखण तरजीह हुजण घुरिजे। मोहलत ॾेई छॾींदासीं पर अदालती हुकुमनि ते अमल कयो वञे। अदालत जा रिमार्क्स। तकरारी केनालनि खिलाफ हैदराबाद के हटड़ी बाईपास से पीपुल्स पार्टी जो जलसो अज थींदो। तैयारियों मुकम्मल, 100 फीट डिगी ऐं वेकरी स्टेज तैयार। कारकुन लाइ 70,000 कुर्सियों लगाई वयूं। जलसे के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खिताब कंदो। सिंधु दरिया में नवा केनाल ठाइण खिलाफ बबलो बाईपास से अज वकील जो धरणो। कराची बार के सदर आमिर वराच वकीलन से गड धरने वाली हद पहुंची वो। शानदार आजियां, गुलन की वर्खा, केनाल समूरा नामंजूर, सिंधु ते धाड़ो नामंजूर जा नारा। हिंगोरजा में भी वकीलन जो काफ़िलो पहुंचण ते सिंध जे सुखड़ी अजरकुम से आजियां। JUI पारा वकीलन की हिमायत जो ऐलान, भरपूर शिरकत कई वेंदी। वकील अगवाणन जो चवणु आहे त केनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वठण ताईं धरणो जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अमन की सूरत-हाल बाबत अहम इजलास। संदस चवणु आहे त मुल्क में दहशतगर्दी के पाड़ का ख़त्म करण लाइ जिहाद जारी रहंदो। दहशतगर्दन के अहिड़ी इबरतनाक शिकस्त ॾिनी वेंदी त जीअं को मेरी अख खणी न ॾिसे। पाकिस्तान जा दुश्मन मुआशी कामयाबियुनि खां ॾिनल आहिनि। इख़्तिलाफ़ विसारे दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ समूरनि इदारनि ऐं सूबनि जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। दहशतगर्दी के मुकम्मल ख़ात्मे लाइ वफ़ाक़ सूबनि के हर मुमकिन सहकार फराम कंदो। स्मगलरनि के कानून के कठड़े में आंदो वञे। उमरकोट के कौमी तक NA-213 ते पीपुल्स पार्टी उम्मीदवार सबा टालपुर 1,61,934 वोट खणी कामयाब। आरो उमरकोट कौमी तक NA-213 के कुल 498 पोलिंग स्टेशन जा फार्म 47 तहत नतीजा पधरा करे छॾिया। मुखालिफ धुर पार्टी जो उम्मीदवार लाल माली 81,160 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। रिटर्निंग ऑफिसर मूजिब नंढी चूंड में वोट कास्ट थियण जी शिरह 42% रही। गॾियल जमायतुनि के उम्मीदवार लाल माली पारां नंढी चूंड में मुबैना धांधली खिलाफ ॾिनल सॾ ते उमरकोट में शटर बंद हड़ताल। शहर जूं अक्सर मार्केटूं ऐं पेट्रोल पंप बंद। पुलिस की वॾी नफ़री मुक़रर। लाल माली जो चवणु आहे त नंढी चूंड में धांधली थी आहे, हू नतीजा क़बूल नथा कनि। थई मीरवाज सहाफ़ी AD शरजे वारसन ऐं SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो विच में गॾिजाणी।
एसएसपी खैरपुर वारसन की शिकायत ते एसएचओ ठरी मीरवा दीदार अबड़ो के हटाए पुलिस लाइन हवाले करे छड़ियो। शहीद सहाफ़ी एडी शर के कत्ल केस की जांच ले डीएसपी सिटी खैरपुर फराज मेतलो, डीएसपी ठरी मीरवा सईद भयो और एसएचओ फयाज अब्बासी के बदल टीम जोड़े छड़ी। जिना अस्पताल कराची में डॉक्टर ते तशद्दुद वारे वाक़े खिलाफ यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारा ओपीडी जो बाइका डॉक्टर अगवाने जो चुनाए तो जिना अस्पताल में सिक्योरिटी इंतजाम बेहतर न हुजण सबब वाक़ियो पेश आयो। डॉक्टर शिवाराम ते तशद्दुद कदर जवाबदारन खिलाफ कार्रवाई कई वने। पीर गोट भरसा काहरे तकरारता नौजवान ऐं नारी कतुल गोट सोबल खान जागीरानी में जवाबदारन पप्पू जागीरानी ऐं सबा जागीरानी के कतुल कर छड़ियो। पुलिस जो चवण त काहरे इल्जाम नारी के वारसन सबा ऐं पप्पू के कतुल कयो आहे। आई मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात की अगकथी। इस्लामाबाद और पंजाब में अलर्ट जारी। खैबर पख्तूनख्वा में बरसात और जावलू इलाक़नि में बर्फबारी की अगकथी। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर के तर्जमान जो चवण है तो अहम शारा मालाखंड और हज़ारा डिवीज़न में लैंड स्लाइडिंग जो खतरो है। तेज़ बरसात सबब फ्लैश फ्लडिंग की सूरत हाल पैदा थी सके थी। तेज़ बरसात दौरान गैर ज़रूरी सफ़र का पासो कयो वने। पेशावर, मर्दान, नौशेरा, सवात और भरपासे वारन इलाक़नि में बरसात जो इम्कान।